बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सदक़े फ़ितर जंहिंखे फ़ितरो ऐं उर्दू में फ़ितरानू बि चयो वेंदो आहे। माण्हू पुछनि पिया त घणो ॾिजे, उन जे लाइ मुख़्तसर वीडियो ठाहियो वञे थो ऐं उन जी मिक़दार बयानु कई वेंदी। कणिक, पोइ चाहे उन जो अटो हुजे, कणिक 2 किलो, जंहिंजी तक़रीबन क़ीमत 340 रुपया। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जे एतबार सां 2 किलनि कणिक जे अटे जी क़ीमत फ़ितरे में या फ़िदिये में अदा करे। जव 4 किलो, जंहिंजी तक़रीबन असां वटि क़ीमत 800 रुपया थिए थी। विचथरी खजूर 4 किलो, जंहिंजी तक़रीबन क़ीमत 2400 रुपया थिए थी। उम्दा खजूर या अजवा खजूर 4 किलो, उन जी क़ीमत 14,400 रुपया तक़रीबन, जेकर उम्दा खजूर ॾियणु चाहे त। किशमिश 4 किलो, जी किशमिश जे एतबार सां ॾिए त 5,600 रुपया। हाणे इन जी थोरी वज़ाहत सम्झो त हर माण्हू पंहिंजी ताक़त आहे। जंहिंखे किशमिश जेतिरी ताक़त आहे उहो किशमिश जी, जंहिंखे अजवा खजूर उम्दा खजूर जी ताक़त आहे, जेतिरी ॼण जी ताक़त आहे त ओतिरो, ऐं जंहिंखे कणिक जी ॼण जी ताक़त आहे या कणिक जी ॼण जेतिरी ताक़त आहे उहो कणिक जो। अहिड़े हिसाब सां हर माण्हू जेतिरो थी सघे अलाह जे राह में ॾींदो त उन जे लाइ बहितरु आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त फ़िदियो, असांखे घणा माण्हू चवंदा आहिनि साईं मां बीमार आहियां, मां रोज़ो कोन रखियो आहे, हाणे मां फ़िदियो ॾेई छॾियां। त बीमारी मां मुराद उहा बीमारी आहे जेको माण्हू बिल्कुलु हाणे सिहत जी उन में का बि उमेद कोन्हे का, त हाणे सिहत जो को इम्कान ई कोन्हे, उहो माण्हू चाक़ी कोन थो थी सघे। पर असांजा माण्हू जेकर वक़्ती तौर ते बीमार थींदा आहिनि त उहे चवंदा आहिनि हाणे मां बीमार आहियां, तंहिं करे मां रोज़ो कोन रखियो आहे। त उनजो जवाबु ॾिबो त उन ते फ़िदियो कोन्हे, उन ते रमज़ान जे रोज़े जी क़ज़ा लाज़िम आहे। जे हींअर बीमार आहे ऐं सख़्तु बीमार आहे, रोज़ो नथो रखे सघे, त बाद में उन रमज़ान जे रोज़े जी क़ज़ा करणु उन ते लाज़िम हूंदी, फ़िदियो न ॾींदो। फ़िदियो उहो माण्हू ॾींदो जेको अहिड़ो बीमार आहे, उन जी सिहत बिल्कुलु अहिड़ी तबाह थी चुकी आहे जो हाणे सिहतमंद थियण जो को बि इम्कान कोन्हे को। अस्सलामु अलैकुम।